من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد صدق الله رسوله الرؤيا بالحق لتدخلن المسجد الحرام إن شاء الله آمنين محلقين رؤوسكم ومقصرين لا تخافون فعلم ما لم تعلموا فجعل من دون ذلك فتحا قريبا. والذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله وكفى بالله شهيدا. صدق الله العظيم. जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। अवां सभिनी ॾिसंदड़नि खे महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन में भलीकार चवंदासीं। आऊं आहियां अवां जी मेज़बान इकरा परवेज़ ऐं अॼु जीअं त असां चोथें रोज़े जी ट्रांसमिशन में मौजूदु आहियूं ऐं इन उमेद सां गॾु इन दुआ सां गॾु त अवां जूं इबादतूं अवां जा रोज़ा ख़ैर आफ़ियत सां गुज़रंदा हूंदा ऐं ख़ुसूसन ही जेको अशरो आहे माशाअल्लाह सां इन अशरे खे रहमतुनि जो अशरो आहे। इन अशरे खे अवां मुकमल तरीक़े सां इन अशरे जो फ़ाइदो हासिल करे रहिया हूंदा छाकाणि त इन ॻाल्हि जो ॿुधाइण जी बिल्कुलु बि हाणे मुंहिंजे ख़्याल सां ज़रूरत नाहे रही। असां शुरूआत जे ॾींहंनि खां कोशिशि कयूं था हिन रोज़नि जी रमज़ान जे महीने जी जेका अहमियत आहे उहा अवां ताणी पहुचाए सघूं ऐं यकीनन हाणे अवां खे इहे शयूं तमामु क्लियर बि थी वियूं हूंदियूं त केॾो न ही अहम महीनो आहे, केॾो न इम्पॉर्टेंट महीनो आहे जंहिंमें असां अलाह साईं खे राज़ी करे सघूं था, असां पंहिंजनि गुनाहनि जी माफ़ी वठी सघूं था ऐं पंहिंजनि तमामु दुआउनि जी क़बूलियत जो ही वक़्तु आहे। सो उमेदु आहे त अवां बहितरीन तरीक़े सां पंहिंजनि इबादतुनि खे सर अंजाम ॾींदा हूंदा। ऐं असां सां गॾु हाफ़िज़ कारी मोहम्मद जमाल हू माशाअल्लाह सां क़िरात पढ़ी रहा हुआ। बहुत शुक्रिया जज़ाकल्लाह माशाअल्लाह से बहुत बहुत हसीन आपने तिलावत कलाम पाक की। ऐं ॿिए पासे किचन जी तरफ़ बि वधंदासीं। असां जेको फॉर्मेट आहे आई एम श्योर कि हाणे त उहो तव्हांखे बि काफ़ी हद ताणी क्लियर थी वियो हूंदो। किचन जी तरफ़ बि वधंदासीं छाकाणि त असांजा महिमान बि मौजूदु आहिनि, उन्हनि जी तरफ़ बि वधंदासीं पर पहिरियां असां किचन जी तरफ़ हलंदासीं ऐं शेफ़ नादिया इज़हार उहा बि असां सां मौजूदु आहे। सो उन्हनि खे भली कार चवंदासीं प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम अदी, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? वालेकुम सलाम। इकरा तव्हां ॿुधायो ठीकु लॻा पिया? अल्हम्दुलिल्लाह ख़ैरियत, बिल्कुलु ठीकु ठाक। ऐं मुंहिंजे ख़्याल सां असां पंहिंजी प्रोग्राम जो आगाज़ इन तव्हांजी गुज़िरियल डिश सां गॾु त ज़्यादा बहितर थी वेंदो छाकाणि त हींअर इवन असां मेकअप रूम में सभु वेठल हुआसीं ऐं सभु इहो ई चवनि पिया कि तव्हांजी गुज़िरियल ॾींहं जी डिश ॾाढी मज़े जी हुई। आमिर भाई जेको वर्ड यूज़ कयो उहो वर्ड ॾाढो ॾुखियो हुयो पर मां यूज़ न करे सघंदमि। अच्छा, ॾाढी माशाअल्लाह सां अवांजी डिश ॾाढी बहितरीन। अॼु छा ठही रहियो आहे? अॼु बि असां ॿुधो आहे ॿ इलाही स्पेशल डिशेस ठहनि पियूं, मिज़ान कुकिंग ऑयल ऐं बेक पार्लर जूं स्पेशल डिशेस ठहनि पियूं। जी बिल्कुलु इकरा, अॼु ॿ असांजूं डिशेस आहिनि ऐं अॼु जूं जेके डिशेस असांजूं आहिनि उहे थोरियूं चटपटियूं ऐं स्पाइसी आहिनि
अच्छा जी बिल्कुल जेके जंहिंखे चटपटियूं शयूं पसंदि आहिनि हे ॿई डिशेस उन्हनि जे लाइ आहिनि त असांजी जेकी डिश आहे फर्स्ट डिश जेकी आहे असांजी उहा आहिनि चपली कबाब माशाल्लाह ऐं ॿियो जेको आहे असांजो आहे तिक्का मैक्रोनी सही सही जी। चलो बहितरीन आहे मुंहिंजे ख़्याल सां इहे ॿई डिशेस बि उहे डिशेस आहिनि जेके अक्सर माण्हुनि जी ॾाढियूं फेवरेट हूंदियूं Favorite, जी। आहिनि ऐं उहो चपली कबाब तव्हांखे छा लॻंदो आहे इहे उहे डिशेस आहिनि जेके ईज़ी टू कुक कनि हिकिड़ो दफ़ा तव्हां महिनत करे छॾियो वन टाइम जी महिनत आहे उनखां पोइ तव्हां उनखे साइड ते फ्रीज़र करे रखी छॾियो जी जी तव्हां बिल्कुलु बिल्कुलु रिलैक्स आहे ईअं ई आहे हा जी बिल्कुलु चालो, बिल्कुलु बस। एॾी हालांकि हीअ जेकी चपली कबाब आहे माण्हुनि खे शायदि लॻंदो हूंदो त ॾाढी डिफिकल्ट आहे पर एतिरी डिफिकल्ट न आहे ईज़ी आहे बिल्कुलु सही ऐं जी बिल्कुलु ऐं यानी एॾी का लेंदी हुनजी उहो न आहे प्रोसेस न आहे बिल्कुलु ईज़ी आहे बहितरीन बहितरीन बसि पोइ असां थोरी देरि खां पोइ ई अवां ईंदासीं ऐं जेके जी। असांजूं डिशेस आहिनि उन हवाले सां बि वधीक इन डिटेल ॻाल्हि ॿोल कंदासीं तेसि ताणी अवां पंहिंजा पैन पेपर्स पाण वटि रखी छॾियो ताकी अवां पूरी डिश जी जेके रेसिपी आहे उनखे मिस न करे सघो ॿिए पासे वधंदासीं ऐं असां सां गॾु हमेशह जीअं उलमाए कराम बि मौजूदु हूंदा आहिनि ऐं असांजी हमेशह जीअं कोशिशि हूंदी आहे अवां जा जेके क्वेश्चन्स आहिनि ऐं उहे डेली रूटीन जा जेके माण्हुनि जा क्वेश्चन्स हूंदा आहिनि इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू जे हवाले सां उहे शयूं इलाही अहमियत रखंदियूं आहिनि छाकाणि उहा शइ त ॾाढी नंढी लॻंदी आहे पर उनजी इम्पोर्टेंस इलाही ज़्यादा हूंदी आहे सो असां सां गॾु अॼु स्कॉलर जेके मौजूदु आहिनि अलामा मुजीबुर रहमान शामी साहब मौजूदु आहिनि उन्हनि खे असां प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भली कार चऊं था पिछले साल बि अवां असां सां गॾु मौजूदु हुआ अवां जा थोरा अवां हिकु भेरो ॿीहर असांखे वक़्तु ॾिनो सो अलामा साहब वधंदासीं ऐं कुझु सवालनि जवाबनि जी तरफ़ वधंदासीं मूंखे छाकाणि त माशाल्लाह सां रहमत जो अशरो हली रहियो आहे रहमत जे अशरे जे हवाले सां ई ॻाल्हाईंदासीं कुझु माण्हू हूंदा आहिनि उहे पहिरें रमज़ान खे मतिलबु पहिरियों अशरो थोरो लाइट नॉर्मल खणी करे हलंदा आहिनि ॿिए अशरे में थोरो जाॻंदा आहिनि की भाई रमज़ान जो महीनो हले थो ऐं टे अशरे ताणी छाकाणि उन्हनि खे ख़बर आहे ही निजात जो महीनो आहे त हाणे थोरो सीरियस थी वञिणो आहे त हिकु त उन्हनि माण्हुनि खे तव्हां छा तिलकीन कंदा ॿियो हिन पहिरें अशरे जी छा इम्पोर्टेंस आहे छा अहमियत आहे उन हवाले सां मां छा चवंदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन जीअं त हीउ जेको अशरो आहे अशरा रहमत आहे ऐं ॿियो अशरो अशरा मग़फ़रत आहे ऐं टियों अशरो जहन्नम खां आज़ादी आहे बेशक त हीउ जेको पहिरियों अशरो आहे इन अशरे में रहमत जो इन लाइ ॻाल्हि थी आहे त हिन महीने में जॾहिं पहिरियों जेको ॾिहाको ईंदो आहे इन में मुस्लमान इबादत कंदा आहिनि अलाह ताला खे राज़ी कंदा आहिनि त अलाह ताला जी उन्हनि ते मुस्लमाननि ते मोमिननि ते ख़ासि रहमत नाज़िल थींदी आहे माशाल्लाह ऐं इहो जेको रहमत वारो अशरो आहे इहो तॾहिं मिलंदो आहे जॾहिं इंसानु अलाह ताला जी घणे खां घणी इबादत करे अलाह ताला खे राज़ी करे त अलाह ताला उन ते रहमत नाज़िल फरमाईंदो आहे त जॾहिं इंसान जे अंदरि अगरि रहमत ईंदी आहे त हू पंहिंजे रहमत मां नरम थींदो आहे हुनजी दिलि नरम थींदी आहे हुनजी दिलि इबादत लाइ इबादत जी कोशिशि लाइ आमादा थींदी आहे जॾहिं इबादत जी कोशिशि लाइ आमादा थींदी आहे त हू जॾहिं ॿिए अशरे खे माणींदो आहे उन अशरे जो नालो आहे मग़फ़रत त उन मग़फ़रत वारे अशरे में हुनजी दिलि एतिरी नरम थी वेंदी आहे जो अलाह ताला खे उहो ॿाराए करे मग़फ़रत जो सुवालु कंदो आहे माशाल्लाह जॾहिं मग़फ़रत जो सुवालु कंदो आहे त टियों ॾहाको जहन्नम खां आज़ादी आहे पोइ अलाह ताला उन बंदे सां राज़ी थी वेंदो आहे ऐं अलाह ताला उनखे जहन्नम खां आज़ादु फरमाईंदो आहे त इन टिनी अशरनि मां जेको असल ऐं घणो जेको अशरो आहे जंहिंजी अहमियत घणी आहे उहा अशराए रहमत जी इन लाइ आहे त जेको इंसानु अशराए रहमत खे माणे वठे थो पंहिंजी दिलि खे नरम करे वठे थो अलाह ताला जी बारगाह में आजिज़ी ऐं निवड़त करे थो त यकीनन उहो अशराए मग़फ़रत लाइ तयारी करे थो ऐं अशराए जहन्नम खां आज़ादीअ लाइ तयारी करे थो ऐं अगरि जंहिं शख़्स हिन अशराए मग़फ़रत अशराए रहमत में ग़फ़लत भरती त पोइ हुनखे जेको ॿियो अशरो आहे उन में बि हुनखे मग़फ़रत जो सुवालु करण जी माना उहा कोशिशि न थींदी ऐं जहन्नम खां आज़ादीअ वारे अशरे में हू अलाह ताला खां ॿाराए करे जहन्नम खां आज़ादीअ जो सुवालु नथो करे सघे छो त हुन इहो जेको अशरो रहमत वारो आहे इनखे ग़फ़लत में गुज़ारे छॾियो माशाल्लाह मतिलबु इनखे अगरि असां आसान लैंग्वेज में ऐं आसान ज़बान में ट्रांसलेट कयूं त इहो ई आहे की फाइनल एग्ज़ाम असांजो जेको आहे उहो अशराए निजात आहे जंहिंजी तयारी असां कंदा आहियूं पहिरें अशरे खां ऐं ॿिए अशरे खां बिल्कुलु ॾाढी बहितरीन अवां ॻाल्हि कई इनफैक्ट जेको हीउ पूरो सीक्वेंस अलाह साईं रखियो आहे की पहिरियां अलाह साईं रहमत जो अशरो छो रखियो आहे पोइ अलाह साईं मग़फ़रत जो एंड देन निजात जो छो रखियो आहे उनजो अवां पूरो सीक्वेंस ॿुधायो ॿिए पासे वधंदासीं इन ई हवाले सां रहमत जो त माशाल्लाह ज़िक्र असांजी पूरी कोशिशि हुई पहिरें ॾींहं खां असां कयूं ऐं उन ज़िक्र खे कंटिन्यू बि रखियो आहे हाणे असां ॾिसंदासीं जीअं अवां माशाल्लाह सां स्कॉलर आहियो आलिम आहियो ऐं अॼुकल्ह जी हीअ काफ़ी आम प्रैक्टिस बि थी वई आहे त कोई क्वेश्चन आहे कोई क्यूरी आहे त असां आलिम खां रुजू कंदा आहियूं त छा इहो असांजे दीन में इहा शइ आहे की कोई तव्हांखे क्यूरी हुजे या कुझु बि इन तरह जो प्रॉब्लम हुजे त तव्हांखे आलिम खे रुजू करिणो आहे
इन हवाले से छा चवंदा? जी जी बिल्कुल, अल्लाह ताला कुरान मजीद में फरमाया है फसअलू अहल ज़िक्री इन कुंतुम ला तालमून, यानी सवाल कयो जे अगर तव्हां नथा ॼाणो त अहले ज़िक्र यानी अहले इल्म हज़रात खां तव्हां सवाल कयो अगर तव्हां नथा ॼाणो। सही। ये कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे त इहो हुकुम आहे अल्लाह ताला तरफ़ां त अगर तव्हां इस्लाम ऐं दीन जे बारे में अगर का शइ ॼाण नथा रखे सघो त तव्हां अहले इल्म हज़रात खां जिन कुरान ऐं हदीस खे पढ़ियो आहे त उन्हनि खां तव्हां मालूमात वठो ऐं तव्हां पंहिंजे दीन इस्लाम ते सही तरीक़े सां अमल करे सघो। जीअं नॉर्मली केरु बीमार थींदो आहे त उहो डॉक्टर ॾे वेंदो आहे, अहिड़े हवाले सां अगरि केरु शख़्स को परेशान हाल आहे त उहो कंहिं सुठे माण्हूअ खां मशवरो वठंदो आहे। अहिड़े हवाले सां अगरि घर ठाहिणो हूंदो आहे त इंजीनियर सां पहिरियों राब्तो कबो आहे त तव्हां नक्शो तयारु करे ॾियो। हर फील्ड जो हर माण्हू आहे त अगरि असां एक्सपर्ट मौजूद हूंदो जी जी एक्सपर्ट मौजूद त उन हिसाब सां जॾहिं दीन इस्लाम आहे त उलमा जेके आहिनि उलमा इस्लाम आहिनि उहे इल्म खे पढ़नि था, क़ुरान ऐं हदीस खे पढ़नि था, उन खां बाद उहे माण्हुनि खे उहा ॻाल्हि ॿुधाइनि था त जेको माण्हू नथो ॼाणे त उहो अहले इल्म खां पुछंदो त क़ुरान में छा आहे हदीस में छा आहे त मां इन ॻाल्हि ते अमल कयां। अच्छा, इन ई हवाले सां उलमाए कराम जी जीअं त ॻाल्हि थी रही आहे, फॉलोइंग जी ॻाल्हि कयूं था। ॿ उलमाए करामनि हाणे हिन जी ॻाल्हि बि सही लॻे थी, हिन जी ॻाल्हि बि सही लॻे थी, पर शायदि थोरी कॉन्ट्रडिक्टरी आहे। असांखे कीअं ख़बर पए कि कंहिंखे फॉलो करणु घुरिजे? इहो मुंहिंजे ख़्याल सां अॼुकल्ह जे यंगस्टर, अॼुकल्ह जेका यूथ आहे उन्हनि जो ॾाढो कॉमन इशू आहे। न अगरि जे हू उनखे तज़ब्ज़ुब आहे, हुनखे टेंशन आहे त हिकिड़ो आलिम दीन सही जवाबु नथो ॾिए त हू ॿिए खां पुछे, टे खां पुछे, उन खां पोइ हू वरी उन्हनि आलिमनि खां पुछे त अगरि क़ुरान में लिखियलु आहे त मूंखे क़ुरान जी आयत ॿुधायो, मूंखे क़ुरान जी हदीस मुंहिंजे हदीस ॿुधायो, क़ुरान ॿुधायो, आयत ॿुधायो त मां उन ते अमल कयां। पोइ जिथे उन दिलि मुतमिन थिए उते उन ॻाल्हि खे पको करे ऐं उन ते अमल करणु शुरू करे। बहितरीन आंसर कि जिते तव्हांजी दिलि मुतमइन थिए उते उन शइ खे अवां अकॉर्डिंगली फॉलो करे सघो था। सही। हाणे हिकिड़ो ॿियो टॉपिक आहे, गुस्ल जे हवाले सां बि ज़रूरु डिस्कस कंदासीं। अक्सर ईअं बि थींदो आहे कि रोज़े जी हालत में गुस्ल फ़र्ज़ थी वेंदो आहे त छा इन जो इफेक्ट रोज़े ते पवंदो आहे या न, पर इन जो आंसर अवां खां वठंदमि। ॿिए पासे असांखे हिकिड़े ॿिए गेस्ट बि जॉइन कयो आहे, उन्हनि खे बि असां भली कार चवंदासीं। जुनैद चिश्ती असांखे एक भेरो ॿीहर जॉइन किया। जुनैद, आपको एक बार फिर से खुश आमदीद कहते हैं। माशाल्लाह से आपका इंट्रोडक्शन तो मेरे ख्याल से अब जो हमारे व्यूअर्स हैं उनको भी बहुत अच्छे से याद हो गया होगा। आप हमारे मीडिया कोऑर्डिनेटर से लेकर ओवरऑल हमारी ट्रांसमिशन है उसमें एक बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले कर रहे हैं। सो उसके लिए बहुत जज़ाकल्लाह, अल्लाह ताला इसका अज्र अज़ीम नसीब करे। बिस्मिल्लाह करते हैं हमद बारी तआला से। दुरूद पाक हुज़ूर अलैहिस्सलाम की बारगाह में पढ़िए, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद बारिक वसल्लिम अलैहि। पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। खुदी का सिर निहाला, इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। हस्बी रबी जल्लल्लाह, माफी कल्बी गैरुल्लाह, नूरे मोहम्मद सल्लल्लाह। पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह, के ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अव्वल व आखिर है ज़ाहिर बातिन है, हाफिज
जो नास है अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। और किसी ने पूछा कि जन्नत की कोई कीमत है? किसी ने पूछा कि जन्नत की कोई कीमत है? तो मुस्तफा ने कहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह के ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। और हमारा अकीदा कि हम जब अल्लाह और उसके महबूब का नाम लेते हैं सुभान अल्लाह, तो अल्लाह करीम हमें कितनी नेमतों से नवाजता है बिस्मिल्लाह। कि खुल जाए दर जन्नत के और दोज़ख की सब आग बुझे। अरे दिल से कोई एक बार पढ़े ला इलाहा इल्लल्लाह, पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, क्या कहने। बेशक तमाम तारीफ़ूं न पाक परवरदिगार जुलाए जै पांजे लुत्फ़ो एहसान जी तमाम राहुन मां हिकरा इन बाबरकत ऐं भलारे महीने खे करार ॾिनो आहे। ऐं माशाल्लाह ॾाढी ख़ूबसूरत हामद बारी ताला पढ़ी वई जुनैद चिश्ती तरफ़ां, जज़ाकल्लाह। ऐं ॿिए पासे गुरु ॿीहर असां अलामा साहब जी तरफ़ वधंदासीं। ऐं जीअं त असां क्वेश्चन पुछी रहिया हुआसीं गुस्ल जे हवाले सां, सो उन हवाले सां छा चवंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां जेको सवाल कयो त रोज़े जे दौरान अगरि गुस्ल फ़र्ज़ थी वञे, यानी इंसानु निंड सुम्हंदो आहे त निंड जे अंदरि अगरि जे कंहिंखां गुस्ल फ़र्ज़ थी वञे त हाणे उहो उथंदो त हू टेंशन में थींदो त मूंखां छा रोज़ो टुटी वियो न, त इन हवाले सां जवाबु इहो आहे त हू गुस्ल अदा कंदो ऐं रोज़े ते उन जो को असरु कोन पवंदो, छो त रोज़ो हुन ॼाणे वणे त पंहिंजो पाण तव्हां गुस्ल फ़र्ज़ कोन्हे करायो, उन निंड में सुतो पियो, उन जे करे हुन खां गुस्ल फ़र्ज़ थी वियो आहे, त उन सूरत में हू गुस्ल अदा कंदो। पर अदा जो तरीक़ो इहो आहे त जॾहिं हू गुरड़ी कंदो, हथ में पाणी जॾहिं पाकाई हासिलु करण खां पोइ हथ में गुरड़ी कंदो त हू गरगरा कोन कंदो, जॾहिं गुरड़ी नॉर्मल कंदो गरगरा कोन कंदो। ऐं नक में जॾहिं पाणी विझंदो त नरम हॾीअ ताईं पाणी विझंदो, सख़्तु हॾीअ ताईं न। हीअ नरम हॾी आहे, वरी थोरो मथे वञूं था त सख़्तु हॾी आहे, त अगरि सख़्तु हॾीअ ताईं अगरि पाणीअ खे छिकींदो त गोतो अची सघे थो ऐं रोज़ो टुटी सघे थो। त नरम हॾीअ ताईं पाणीअ खे मथे छिकींदो कोन, बसि पाणीअ खे नक में विझंदो त जीअं नरम हॾीअ ताईं हिन नरम हॾीअ ताईं पाणी जेको आहे सो लॻी वञे, ऐं पोइ नंढी आंगर सां करे नक खे साफ़ु कंदो, त इन सूरत में हुनजो रोज़ो कोन टुटंदो। ऐं रोज़े खां अलावा जॾहिं हुकुम आहे त माण्हू छिके पाणीअ खे त जीअं नक में या हॾीअ में वञे, पर रोज़े जे दौरान हू छिकींदो कोन, हुनखे सिर्फ़ु नक ताईं पाणी खे टच करिणो आहे त जीअं पाणी नक जी नरम हॾीअ ताईं लॻी वञे, उन खां पोइ वरी पंहिंजे बदन ते पाणी हारींदो। हाणे इहे ॿ फ़र्ज़ त हुनजा अदा थींदा, यानी गुरड़ी करणु, नक में पाणी विझणु, इहे ॿ फ़र्ज़ अदा थींदा। टियों फ़र्ज़ जेको आहे उहो गुस्ल में आहे त सॼे जिस्म ते पाणी एतिरो हारण जो त
हिकु वार बराबर बि जॻह सुकी न वञे, सही या सुकी रहियल न हुजे। उनजे करे हू टियों जेको फर्ज़ु आहे उहो पाणी सॼे बदन ते वहाइणु आहे। त जॾहिं सॼे बदन ते पाणी वहाईंदो त हुनजो गुस्ल अदा थींदो, उन खां पोइ हू निमाज़ वग़ैरह पढ़ी सघे थो ऐं पंहिंजे रोज़े खे कंटिन्यू करे सघे थो। सही सही त माशाल्लाह ओवरऑल अगरि ॾिसूं असां गुस्ल जे हवाले सां काफ़ी टेक्निकल शयूं आहिनि ऐं इन हवाले सां जेके असांजा व्यूवर्स आहिनि उमेद था कयूं अव्हांजा गुस्ल सां रिलेटेड जेके क्वेश्चन हूंदा उहे ज़रूरु क्लियर थिया हूंदा ऐं कुझु ॿिया बि सवाल आहिनि उहे बि ज़रूरु असीं अलामा साहब छाकाणि उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि सां उहे सवाल बि कंदासीं ऐं हाणे असां हिकु भेरो ॿीहर जुनैद चिश्ती तरफ़ वधंदासीं ऐं उन्हनि खे हिकु भेरो ॿीहर असां दरख़्वास्त कंदासीं त हू नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां सभिनी खे ॿुधाइनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कि बेतलब भी कि यहाँ मिलती है आते जाते बेतलब भीख यहाँ मिलती है आते जाते। बेतलब भीख यहाँ मिलती है आते जाते। वल्लाह ये वो दर है कि जहाँ दिल नहीं तोड़े जाते। वल्लाह ये वो दर है कि जहाँ दिल नहीं तोड़े जाते। और ये है आका की इनायत वो करम करते हैं। ये है आका की इनायत वो करम करते हैं। अरे वरना हम जैसे कहाँ दर पे बुलाए जाते। वरना हम जैसे कहाँ दर पे बुलाए जाते। और नूर की हद में फकत नूर ही जा सकता है। नूर की हद में फकत नूर ही जा सकता है। अरे होते हम जैसे बशर पे कैसे जाते। होते हम जैसे बशर पे कैसे जाते। ये वो दर है कि जहाँ दिल नहीं तोड़े जाते। सुभान अल्लाह माशाल्लाह जज़ाकल्लाह। इन दुआ सां गॾु हिते हिकिड़ो नंढो ब्रेक वठंदासीं त परवरदिगार इन दर ते सभिनी खे वञणु जल्द जल्द नसीब फरमाए। इलाही आमीन। असां सां गॾु रहिजो। हिते वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो।
जी नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर भली कार चऊं था ऐं हिन ब्रेक में मां न सिर्फ़ु तव्हांखे भली कार चवंदमि पर मां पंहिंजे को होस्ट यानी आमिर शाह भाई अवांखे बि भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम ऐं सभिनी नाज़रीन खे बि मुंहिंजी तरफ़ सां सलाम। ख़बर अथव त अॼुकल्ह रमज़ान शरीफ़ आहे सो ट्रैफ़िक जो छा हालत आहे अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे, त इन करे थोरो ट्रैफ़िक में उलझी पिया हुआसीं, इन करे थोरो लेट पुॻासीं। सो माज़रत थो चाहियां त मूं पहिरियों सेगमेंट पंहिंजे महिमान रमज़ान जो मिस कयमि, पर इहो आहे त जेॾी महिल आउं अची वियुसि त प्रोग्राम स्टार्ट थी चुको ऐं मूं हुते मेकअप में वेही सॼो प्रोग्राम ॿुधो पिए, ॾिठो पिए। अलामा साहब बि असां सां गॾु आहे ऐं पहिरें ब्रेक में जुनैद चिश्ती साहब बि ज़बरदस्त असांखे हा हमद ऐं नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाई। सो हाणे प्रोग्राम खे उन ई छा चइजे त रमज़ान जी उन ई ॻाल्हियुनि में उन्हनि ई जेके सिखण वारो महीनो आहे त असां सां गॾु अलामा साहब आहे जंहिंजो तव्हां स्टार्टिंग में ई इंट्रोडक्शन कराए वरितो, अलामा मुजीबुर रहमान शामी साहब। तमामु सुठो नालो बि तव्हांजो तमामु बहितरीनु आहे। सो जी उन ई हवाले सां ऐं आमिर भाई तव्हांजो जॉइन करण खां पहिरियां असां गुस्ल जे टॉपिक ते ॻाल्हाए रहिया हुआसीं ऐं उन ई हवाले सां हिकिड़ो सुवाल त अलामा साहब ऑलरेडी ॾिनो ऐं गुस्ल जो मां इहा ई ॻाल्हि करे रही हुयसि, काफ़ी टेक्निकल टॉपिक आहे, हिन जी अंडरस्टैंडिंग असां सभिनी खे हुजणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं गुस्ल जे हवाले सां हिकु ॿियो सुवाल ज़रूरु करणु चाहींदमि। हाणे थोरी असां सिचुएशन जेके चेंज कयूं ऐं सिचुएशन इहा आहे की असां सहरी महल उथिया आहियूं ऐं असां वटि हाणे सफ़ा घटि टाइम वञी बचो आहे ऐं असां ते गुस्ल फ़र्ज़ु आहे की असांखे गुस्ल करिणो बि आहे, पर असांखे इहो बि ख़बर आहे की सहरी जो टाइम बि घटि बचो आहे। अगरि असां गुस्ल था कयूं त असांजो सहरी जो जेको वक़्तु आहे उहो गुज़री वेंदो ऐं असां प्रॉपरली सहरी न करे सघंदासीं। त इन सूरत हाल में छा करणु घुरिजे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। इन सूरत हाल में शरीयत तरफ़ां इजाज़त मिलियल आहे त तव्हां हथ धोयो ऐं पाकी हासिलु करे हथ धोई गुरड़ी करे उन खां पोइ नक में पाणी विझी करे पोइ तव्हां वरी अचो सहरी कयो। सहरी एतमाम सां करे उन खां बाद वरी तव्हां गुस्ल अदा करणु वञो ऐं सहरी करे उन खां पोइ तव्हां नियत करे छॾियो रोज़े जी, उन खां पोइ तव्हां वरी गुस्ल अदा करे उन खां पोइ तव्हां नमाज़ फजर लाइ वञो। इहो शरीयत तरफ़ां इजाज़त आहे। छो त सुनत मुबारक आहे सहरी करणु, अगरि सहरी न कंदो त उनखे थी सघे तकलीफ़ पहुचे। त इस्लाम आसान मज़हब आहे ऐं ॾाढो बहितरीनु मज़हब आहे, उन में हर हवाले सां आसानी रखी वई आहे। त उन सिलसिले में माण्हू पहिरें गुस्ल अदा करे छॾे, पहिरें सहरी करे छॾे, उन खां पोइ वरी गुस्ल अदा करे उन खां पोइ नमाज़ फजर लाइ वञे। सही, त मतिलबु गुस्ल करे सघिजे थो ऐं सहरी बि करे सहरी करे सघिजे थी, उन खां बाद में बेशक तव्हां गुस्ल कयो एंड देन अकॉर्डिंगली तव्हां नमाज़ पंहिंजे गुस्ल सां गॾु पढ़ो। सही, बहितरीन। ॿी क्वेश्चन जी तरफ़ वधंदासीं ऐं हाणे थोरो रोज़े जे हवाले सां बि ॻाल्हायूं, छाकाणि त गुस्ल जो जेको टॉपिक हो होपफुली असां कवर कयो। रोज़े जे एहतराम जे हवाले सां असांजे दीन में छा इरशाद थियल आहे, छा ॿुधायो वियो आहे कि रोज़े जो एहतराम कीअं करणु घुरिजे? रोज़े जो एहतराम रोज़े वारनि जो एहतराम करणु घुरिजे। जेके रोज़ेदार आहिनि, जेके बेरोज़ाइता आहिनि उहे रोज़े वारनि जे साम्हूं काशे खाइनि न पियनि ऐं जेको रोज़ेदार आहे उहो रोज़े जो एहतराम ईअं करे त जीअं पंहिंजे रोज़े खे अखि जे ज़रिए सां बचाए त कंहिं हराम कम में न पवे या अहिड़े हवाले सां पंहिंजे हथनि खे कंहिं ग़लति जॻह ते चोरीअ में इस्तेमालु न करे, पंहिंजा क़दम कंहिं ग़लति जॻह जी तरफ़ न इस्तेमालु करे। त रूहानियत जेकी आहे उहा रोज़े जी तॾहिं मिलंदी आहे जॾहिं की इंसानु रोज़ो सिर्फ़ु बुख जो न आहे बल्कि रोज़े में रूहानियत हासिलु करण लाइ हू नमाज़ बि पाबंदी सां पढ़े। उन खां अलावा हू पंहिंजे जिस्म ऐं पंहिंजे बदन में हिकु नरमी इख़्तियार करे त हुनखे ग़लति निगाह सां कंहिंखे न ॾिसे, ज़बान सां कंहिं ते इल्ज़ाम न हणे, कंहिंजी ग़ीबत न करे या कंहिं ते बोतान न हणे। अहिड़े हवाले सां जेको आहे सो पंहिंजे जिस्म खे अहिड़े तरीक़े सां रखे त जीअं हू रोज़े में बि रूहानियत महसूसु करे। नुज़हतुल मजालिस में हिकिड़ो वाक़ियो ज़िक्र कयो वियो आहे रोज़े वारनि जे हवाले सां त हिकु आतिश परस्त मजूसी यानी जेको बाह खे ख़ुदा चवण वारो, त उहो आतिश परस्त मजूसी जॾहिं मुस्लमाननि जे बाज़ार में दाख़िल थियो त उनजो पुटु बि हुन सां गॾु हुयो। त उन पुट काशे हथ में वियुसि उहा खाधई त उन ते उन आतिश परस्त मजूसीअ उनखे चमाट हईं पंहिंजे पुट खे ऐं चईसि त तोखे शर्म नथो अचे त तूं मुस्लमाननि जे बाज़ार में सरेआम खाई पियो? त पुट चईसि त बाबा तव्हां बि त खाईंदा आहियो। त पोइ इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई। त हुन आतिश परस्त मजूसी चईसि त मां लिकी करे पंहिंजे घर में खाईंदो आहियां ऐं मुस्लमाननि जो एतिराम कंदो आहियां त मुस्लमान हिन रमज़ान जे महीने में रोज़ा रखंदा आहिनि ऐं हीअ मुस्लमाननि जी बाज़ार आहे, उनजे करे तोखे इहो न करणु घुरिजे। पोइ ख़्वाब में कंहिं पुछियुसि त ख़्वाब में कंहिं ॾिठो त उहो शख़्स जेको आतिश परस्त मजूसी हो उहो जन्नत में घुमी रहियो हो। त हुन माण्हू जंहिं ख़्वाब में ॾिठसि हुन पुछियुसि त तूं त आतिश परस्त हुए, तूं त मजूसी हुए, तूं जन्नत में कीअं? त हुन आतिश परस्त मजूसी चयसि त मां हिकु दफ़े पंहिंजे पुट खे रमज़ान जे महीने में चमाट हईं
अल्लाह ताला खे इहा ॻाल्हि पसंदि अची वई सुभान त अल्लाह। मां जॾहिं मरण वक़्तु जॾहिं मां मरी रहियो हुयुसि, मरण खां पहिरें पहिरें मूंखे इस्लाम जी दौलत नसीब थी ऐं मूंखे कलमो नसीब थियो, मूं कलमो पढ़ियो ऐं मां दायरा इस्लाम में दाख़िल थी, पोइ मां मरी वियुसि ऐं हींअर मां जन्नत जी सैर करे आहियां। त इहो रमज़ान मुबारक जे महीने में हिकु आतिश परस्त मजूसीअ खे इहो वॾो इनाम मिलियो। अगरि असांजो मुस्लमान अगरि इन में एतिराम करे त उनखे केतिरो सवाबु मिलंदो। अॼुकल्ह तव्हां ॾिसो था असांजे कराची में बि मुख़्तलिफ़ जॻहनि ते होटल खुलिया पिया आहिनि, साइडुनि खां कनातूं ॾिनियूं पियूं आहिनि ऐं अंदरि माण्हू सुकून सां मानी पिया खाइनि। ऐं वरी ॻाल्हि कजे त चवंदा त ग़रीब मिसकिन काॾे वञनि, ग़रीब मिसकिन पंहिंजे घर में लिकी करे खाइनि अगरि रोज़ो नथा रखनि त। इहो सरेआम मानी ठाहिणु, केरु क़रीब खां गुज़रे थो उनखे उनजी ख़ुशबू महसूसु थी थिए, मानी ठहे थी ऐं हू सिर्फ़ु कनातूं रखे करे फॉर्मेलिटी पूरी करे अंदरि उहे मानी पिया खाराइनि, त इहो सम्झो रमज़ान तक़दस पामाल पियो थिए। उन्हनि खे गुनाह, इहो गुनाह मिलंदो, यानी सुभाणे क़यामत में उनखे सज़ा मिलंदी इन हवाले सां, त उनजे हवाले सां एतिराम करणु घुरिजे मुस्लमान जो। अच्छा इंशाल्लाह। ऐं तव्हां इहा हिकिड़ी ॻाल्हि त सुठी ॿुधाई, पर अॼुकल्ह माहौल तव्हां ॾिसो पिया तव्हांजे साम्हूं ई आहे। जी सो त हाणे पाण जंहिं मुल्क में रहूं था उते मुस्लमान बि रहनि था, ॿियनि मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा माण्हू बि रहनि था, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उन्हनि जे हवाले सां अगरि सोचियो वञे त पोइ केॾी महिल त ईअं लॻंदो आहे त जहिड़ो रोज़ो कंहिंखे आहे ई कोन। बिल्कुलु हा, केॾी महिल असां रोड रस्तनि ते ॾिसूं, हलो तव्हां मानी जी ॻाल्हि था कयो त होटल्स जी ॻाल्हि था कयो, त पाण हूअं ई ॾिसूं त पाण अगरि ट्रैफ़िक में बीह रहंदा आहियूं त पोयां जेको ॿियो रोज़ेदार पोयां वारो हूंदो आहे उहो एॾो ज़ोर सां पियो हॉर्न वॼाईंदो आहे त अॻिलो रोज़ेदार अञा गुस्से में अचे ऐं पाण में सब्र ख़तमु थी वेंदो आहे न। स्पेशली रमज़ान जे महीने में जेके रोज़ेदार हूंदा आहिनि सब्र ख़तमु थी वेंदो आहे। ऐं अगरि पाण इन्हनि रोज़मर्रा जे कारोबारी हज़रात जी ॻाल्हि कयूं, पाण त ॻाल्हि कईसीं खाधे पीते जी, पर जेको खाधो पीतो असांखे मुहैया पिया कनि उहे ई 4-4, 5-5 गुना हिन महीने में ई उन्हनि जे कमाई जो ज़रियो बि इहो ई हूंदो आहे। हिन ई महीने में हू इहे सभु शयूं शुरू कंदा आहिनि। त अलाह साईं सभिनीनि खे हिदायत ॾे, जीअं हिकिड़े आतिश परस्त खे अलाह साईं हुनजी हिकिड़ी अदा ते जन्नत में जाइ ॾेई छॾी। त पाण बि अगरि मुस्लमान आहियूं ऐं पाण अलाह साईं जा मञंदड़ आहियूं, अगरि पाण अगरि सुठो कमु कयूं त तव्हां इन मां इहो सोचो त अलाह साईं पाण ते केतिरो महिरबान थी थो सघे। ऐं न सिर्फ़ु माशाअल्लाह सां इहो, पर इहो ॾिसो कि अलाह साईं केतिरी न मामूली हिकिड़ी नंढड़ी नेकी ते परवरदिगार तव्हां ते कंहिं क़दर महिरबान थो थी वञे जो अलाह साईं तव्हांजे नाले जन्नत थो करे छॾे। त मुंहिंजे ख़्याल सां असांजो जेको एंड रिज़ल्ट्स आहिनि या जेको असांजो आख़िरी टारगेट हुजणु घुरिजे उहो इहो ई, हीअ दुनिया त आर्ज़ी आहे ऐं असांजी जेका हक़ीक़ी दुनिया आहे उहा मरण खां पोइ असांजी हक़ीक़ी दुनिया जो आगाज़ थींदो। त इन ॻाल्हि खे सोचण ऐं सम्झण जी ज़रूरत आहे। अलाह साईं नंढड़ी अदा ते हिकिड़ी शइ नथा सम्झूं त जीअं मौलवी साहब ॿुधायो त हिकिड़ो आतिश परस्त हो, ठीकु आहे, उहो अलाह साईं खे मञंदो बि कोन हो न, वाहे खे मञंदो, उन खे ई अलाह साईं हिकिड़ी नंढड़ी हुनजी नेकी जे करे अलाह साईं जन्नत में जाइ ॾेई छॾी। असीं त मुस्लमान आहियूं न, कलमो था पढ़ूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, प्यारे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। पाण नेकी कयूं त पोइ इन जो पाण इहो सोचूं त अलाह साईं पाण खे किथे पुॼाए छॾींदो। सो बहरहाल तव्हांजी अमर भाई मां ॻाल्हि खे कंटिन्यू कंदुसि त जीअं होटल जे हवाले सां ॻाल्हि थी त पाकिस्तान में हिकिड़ो कानून आहे त अगरि होटल खुलण जे हवाले सां त अगरि किथे बस स्टैंड आहे यानी जिथे बसूं बीहनि थियूं त उते लिक छप में होटल खोले सघिजे थो त जीअं मुसाफ़िर जेके रोज़ो नथा रखनि उहे मानी खाई सघनि लिकी करे। ऐं ॿियो कानून आहे त अस्पतालूं आहिनि उनजे बराबरि में होटल लिक छप में खोलिजे त उते जेके बीमार आहिनि उहे अची करे मानी खाई सघनि था। ऐं टियों आहे त जिथे गैर मुस्लिमनि जी आबादी हुजे, जीअं तव्हां ॾिसंदा हूंदव त हिकिड़ी हूंदी आहे हिंदू बिरादरी जी आबादियुनि में हिंदू रहंदा आहिनि, या हिकिड़ी अहिड़ी आबादी हूंदी आहे जिथे क्रिश्चन रहंदा आहिनि, त अहिड़ी आबादी में अगरि होटल खुलियल आहे त उनखे असां पाबंद कोन था करे सघूं, तव्हां बंदि कयो। त टीं सूरत हाल कानून में, पाकिस्तान जे कानून में आहे त टीं इहा सूरत हाल त इन में बि होटल खोले सघिजे थो। उन खां अलावा अगरि तव्हां होटल खोलींदो त इहो त सरेआम तव्हां रोज़े जी बेहुरमती कई ऐं रोज़नि जो तक़दस पामाल कयो। बिल्कुलु। अच्छा, असां सां गॾु हिकिड़ो ॿियो असांजो दोस्त आहे, स्पेशली असांजी महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन जे लाइ ख़ैरपुर मां आयो आहे। माशाअल्लाह, होम टाउन है भई, असां त तव्हांखे तव्हांजे ख़ासि महिमान खे असां ख़ुशूसी भरी कार चवंदासीं। ऐं पर मुंहिंजी साईं सैयद मुंतज़िर नकवी साहब सां हिकिड़ी शिकवो आहे, हिकिड़ो गिला आहे त मूं साईं खे चयो त मूंखे न तव्हां अचो त मौलूद ॿुधाइजो न। हाणे हिते अची शाह साहब मुकरी वियो त शाह साहब चयो आहे मूंखे कोन थो अचे मौलूद। न केवला सभ खां पहिरियों त मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो जो तव्हां मूंखे एतिरी रिस्पेक्ट ॾिनी ऐं बार बार तव्हां मूंसां राब्ते में रहियो ऐं हिन मंज़िल ते तव्हां मूंखे चांस ॾिनो। ऐं अॼु खां न इहा हक़ीक़त आहे त पोयनि गुज़िरियल 4 साल खां
आमिर शाह असांजो मोहसिन रहियो आहे माशाअल्लाह, माशाअल्लाह। अल्लाह साईं इन्हनि जो सायो इलाही आमीन। असांजे सर ते क़ाइम रखे माशाअल्लाह। बिस्मिल्लाह इजाज़त के जी 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 बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। रहमत जो मरकज़ शहर मदीनो, रहमत जो मरकज़ शहर मदीनो, रहमत जो मरकज़ शहर मदीनो, रहमत जो मरकज़ शहर मदीनो। खुदा जाने पंजतन, खुदा जाने पंजतन जो घर आ मदीनो, रहमत जो मरकज़ शहर मदीनो, रहमत जो मरकज़ शहर मदीनो। सल्ले अला मोहम्मद, सल्ले अला नबीना, सल्ले अला मोहम्मद, सल्ले अला, सल्ले अला, सल्ले अला मोहम्मद। ऐ काबो वक़िबलो नजफ करबला आई, काबो वक़िबलो नजफ करबला आई। ज़ियारत लै बेहतर, ज़ियारत लै बेहतर, हाँ बेहतर मदीनो, रहमत जो मरकज़ शहर मदीनो। अर्शी ऐं फर्शी अंबिया फरिश्ता, अर्शी ऐं फर्शी अंबिया फरिश्ता। ॾिसी ख़ुशि थियनि था, ॾिसी ख़ुशि थियनि था, ही अक्सर मदीनो, रहमत जो मरकज़ शहर मदीनो। सल्ले अला नबीना, सल्ले अला मोहम्मद, सल्ले अला नबीना, सल्ले अला मोहम्मद, सल्ले अला नबीना, सल्ले अला मोहम्मद। है समुझ ऐं दरियाहनि खे मिले थी रवानी, समुझ ऐं दरियाहनि खे मिले थी रवानी। असुल आबे ज़मज़म, असुल आबे ज़मज़म जो आहे जर मदीनो, रहमत जो मरकज़ शहर मदीनो। मुंतज़िर ऐं ख़ाइफ़ जी ज़िंदगीअ ते सायो, मुंतज़िर ऐं ख़ाइफ़ जी ज़िंदगीअ ते सायो। बणियो आ नसीबनि, बणियो आ नसीबनि में मुक़दर मदीनो, रहमत जो मरकज़ शहर मदीनो। खुदा जाने पंजतन, खुदा जाने पंजतन जो आहे घर मदीनो, रहमत जो मरकज़ शहर मदीनो, रहमत जो मरकज़
शहर मदीनो। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। मुंतज़िर साहब ज़बरदस्त। पर मुंतज़िर साहब हिन साल त हलो ठीकु आहे, रमज़ान ख़ैर सां तव्हां गुज़ारे वेंदा इंशाअल्लाह। ईंदड़ रमज़ान में अगरि तव्हां अचो त तव्हां अगरि मुंहिंजी हयाती ज़िंदा रही त तव्हां असांखे महिमान रमज़ान में मौलूद ज़रूर ॿुधाईंदा इंशाल्लाह यादि करे अचो। बिल्कुल, बस हाणे तव्हां इहो नोट करे छॾियो कि असांजा आमिर भाउ जा मौलूद ॾाढा फेवरेट आहिनि, बस हाणे तव्हांखे हिनजी ख़ासि तयारी बिल्कुलु। ऐं हिन रमज़ान में अॼु चोथों रोज़ो आहे माशाल्लाह सां ख़ैर सां। ऐं मौलूद मिस बि कयां पियो न मौलूदनि खे इलाही, त इन करे जेके बि असांखे हींअर स्क्रीन ते ॾिसनि पिया, अगरि उहे मौलूद पढ़नि था त असांजो प्लेटफॉर्म, असांजे हिन महिमान रमज़ान जे प्लेटफॉर्म ते अचो ऐं तव्हां अची असांखे मौलूद प्यारा प्यारा ॿुधायो। असांखे हींअर वक़्तु थियो आहे महिमान रमज़ान में हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, त असां सां गॾु ई रहिजो। अचूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तो, हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था असांजी महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन। अच्छा ॾिसो, हीउ महिमान महीनो केतिरो जल्दी सां स्पीड हाणे लॻाईंदो आहे 5 रोज़े खां पोइ। हा, जॾहिं हिकिड़ो ॾींहुं हो पाण इहा ई ट्रांसमिशन कईसीं पिए, पाण चयो पिए पहिरियों रोज़ो आहे। हा, अॼु माशाल्लाह असां चोथें रोज़े में पाण अची विया आहियूं। ऐं इहो महिमान ईअं ई जेतिरो जल्दी हुन वारी ॻाल्हि त असांखे ई सॼो टाइम जल्दी जल्दी में पियो गुज़रंदो आहे। अच्छा, जल्दी उन्हनि जे लाइ फील थींदो आहे जेके हिन महीने खे उन तरीक़े सां छा चइजे त उन तरीक़े सां यूटिलाइज़ न पिया कनि। उन तरीक़े सां इन मां उहे जेके कमाइण खपे नेकियूं फ़ाइदो न पिया हासिल करे। ॾिसो छा हाणे माण्हुनि जी रूटीन जी लाइफ छा हूंदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर को माण्हू जॉब ते वेंदो आहे, को किथे वेंदो आहे। हाणे ॾिसो पाण आर्टिस्ट आहियूं त पाण असां हिते प्रोग्राम पिया कयूं, असांखे मेकअप लॻल हूंदो आहे, असीं निमाज़ मिस करे वठंदा आहियूं, असर मिस थी वेंदी आहे असांखां, वरी क़ज़ा करे पढ़ण जी कोशिशि कंदा आहियूं, वरी असांखे फौरन वरी ॿियो शो करिणो हूंदो आहे, वरी मेकअप लॻल हूंदो आहे। त मौलवी साहब असां सां गॾु आहे, इन बारे में मौलवी साहब तव्हां खां पुछंदासीं, पर उन खां पहिरीं असीं रेसिपी जी तरफ़ ईंदासीं, जेका अॼु असांजी रेसिपी आहे। अदी सवेल असांजी सलाम दुआ कोन थी तव्हां सां? ख़ुशि आहियो भेण, तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ठीकु आहियो? ऐं बिल्कुलु ठीकु आहे। पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे तारीफ़ तव्हांजी करणी आहे, छो त कल्ह तव्हां जेको पुलाव ठाहियो उहो आउं चवां थो त माइंड ब्लोइंग पुलाव हो। ऐं छा चइजे त हिकिड़ा कोन कुझु डिशिस अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, माण्हू चवंदा आहिनि यार होटल जी मानी, कोन चवंदा आहिनि यार होटल जी मानी हुई। सो ज़बरदस्त, एक्सीलेंट ठहियो माशाल्लाह, ज़बरदस्त। महिरबानी अदा तव्हांजी वॾी वॾी। अॼु जी छा रेसिपी आहे? अॼु जी रेसिपी आहे हिकिड़ा खे मां पहिरियां ॿुधाई मूंखे ॿुधायो। जी, मां तव्हांखे बि ॿुधायां थी। मूंखां वधीक इम्पोर्टेंट आहे कि आमिर भाई नॉलेज में हुजे। जी बिल्कुलु। अॼु जी असांजूं 2 रेसिपीज़ आहिनि। एक्सीलेंट। जेकी असांजी पहिरीं आहे मीज़ान कनोला ऑयल जी जेकी पहिरीं असांजी रेसिपी आहे उहो आहे चपली कबाब। चपली कबाब जी, चपली कबाब थोड़ा स्पाइसी चटपटा, छो जो 2 ॾींहंनि खां थोरो मां तव्हांखे लाइट लाइट खारायो आहे, सही, त अॼु थोरो चटपटो थी वञे। बस अॼु मतिलबु असां खोड़ सारो पाकोला फ्लेवर्ड मिल्क जा जूसिस पीअण वारा आहियूं, ऐं उन समेत असां गॾु गुलबहार जो बि ताब नासिल आहे, उहे असां उन जो शरबत पीअण वारा आहियूं। इट मीन्स असां मेंटली तयार थी वञूं न फुल स्पाइसी फूड बेक कॉलर जी बि तव्हां रेसिपी अॼु खाईंदव। अच्छा, बेक कॉलर जी रेसिपी आहे, उहा छा आहे? बेक कॉलर जी जेकी रेसिपी आहे उहा बि टिक्का मैक्रोनी। टिक्का मैक्रोनी? जी, टिक्का मैक्रोनी। अच्छा, टिक्का मैक्रोनी ऐं चपली कबाब। चपली कबाब। चपली कबाब जो अगरि ताल्लुक ॿुधजे त उहो अफगानिस्तान सां आहे बेसिकली। इहो तव्हां मूंखे ॿुधायो। चपली कबाब अफगानिस्तान मां हुई, पोइ अफगानिस्तान मां माइग्रेट करे पोइ वई KPK, मतिलबु पोइ पेशावर में वई न। जी जी। त असां जॾहिं टूर्स ते वेंदा हुआसीं ट्रैवलिंग करण, त चपली कबाब असांखे पंजाब में किथे बि कोन मिलंदो। अच्छा। ऐं असांखे पेशावर में ज़रूर मिलंदो। इहो ॿुधायो सिंध में कॾहिं आयो? हाणे मुंहिंजो सवाल इहो आहे त इहो पोइ जॾहिं माइग्रेट कंदो कंदो अफगानिस्तान, पोइ वरी पेशावर, KPK, पोइ पंजाब, पोइ हेॾा कॾहिं आयो? इहो बि तव्हां ॿुधायो, छो जो तव्हांखे सॼी हिस्ट्री ख़बर आहे त इहो बि तव्हांखे ई ख़बर हूंदी। अच्छा, मूंखे एतिरो त ख़ैर अंदाज़ो आहे, छो आउं फूडी आहियां, फूड लवर आहियां, त मूंखे एतिरी त ख़बर आहे त चपली कबाब पंजाब मां माइग्रेट करे डायरेक्ट कराची आयो। सिंध सूबे में असांजे में कराची में आयो। हींअर ॿुधो आहे त हैदराबाद बि वियो आहे। अच्छा, पर मूं कॾहिं चपली कबाब हैदराबाद लॻे थो तव्हां खणी विया हुनखे। न, उहो वियो आहे। हाणे मूं कॾहिं बि सखर पियो आहियां, लाड़काणे पियो आहियां,
ऐं मुख़्तलिफ़ पंहिंजे सिंध जा ॿिया बि शहर घुमियो आहियां, पर मूंखे किथे चपली कबाब जो फ्लेवर हाणे कोन मूंखे ॾिठो इहो आहे। ट्राई मूंखे न हाणे इहो ख़ासि अदा तौर ते में चेक तव्हां करिणो सखर आहे। में शायदि तव्हां अच्छा एॾा पुॼी वियो चपली कबाब? जी, ओ बिल्कुलु, ओ बिल्कुलु, यानी चपली छो- कबाब उते पुॼी वियो मां आहे। पाण सखर जी आहियां। मां इहा ई ॻाल्हि थी कयां न, हाणे असांखे न मुख़्तलिफ़ सिटीज़ में वञी करे चेक करिणो आहे। चेक जीअं मां करिणो ख़ैरपुर खां बिलोंग कंदी आहियां त मां बि इहा ॻाल्हि नोट न आहे कई, बट हाणे इहा ॻाल्हि डेफिनेटली नोट कबी कि ख़ैरपुर में चपली कबाब ख़ैर सां पहुतो आहे या न। ऐं अॼु चपली कबाब ठहंदो मीज़ान कुकिंग ऑयल में, जी बिल्कुलु ऐं पोइ मीज़ान वारा त चवंदा हर चीज़ मीज़ान में अच्छी लगती है, जी, बिल्कुलु, ऐं उन सां गॾु वरी तव्हां जो उन में ठाहिण जो Restaurant तरीक़ेकार आहे त उहो त अञा बि ज़बरदस्त हूंदो। इंशाल्लाह मां तव्हांखे जेको ॿुधाईंदमि उहो इज़ी बि हूंदो ऐं लज़ीज़ बि हूंदो। बस आई थिंक फर्स्ट रेसिपी जो थोरो रिकैप थी वञे, जी, छा बिल्कुलु। असां कहिड़ा कहिड़ा मसाला यूज़ थींदा आहिनि, छा शयूं आहिनि, उनजो ज़रूरु ॿुधाईंदा हलिजो। जी हिकिड़ा असां वटि सॉरी बीफ जो कीमो अॼु छो जो चिकन कंटिन्यू पचाई आहे त उहा आदत चिकन चढ़ियल आहे। बीफ जो कीमो आहे असां वटि 2 किलो, ठीकु आहे। बसर आहिनि असां वटि 2 अदद मीडियम साइज़ जा, असां बिल्कुलु फाइन चॉप कयो आहे उनखे, सनो सनो जीअं चॉप कबो आहे। ऐं टमाटो आहे 1 अदद, उहो बि असां बिल्कुलु सनो हुनखे चॉप कयो आहे। ऐं ख़ुश्क अनार जेको हूंदो आहे उहो असां हुन में ऐड कंदासीं, ऐं मकईअ जो जेको अटो हूंदो आहे। अच्छा हे तव्हांखे ॾिसण में बेसण लॻंदो हूंदो, पर हे बेसण न आहे, हे मकई जो अटो आहे। 1 प्याली असांजी इन में ऐड कंदासीं असां। त इहो मकई जो अटो हूअं ज़रूरी आहे इहो यूज़ कजे या इन जी कोई रिप्लेसमेंट कोई हा सब्स्टिट्यूट बि आहे? रिप्लेसमेंट आहे, तव्हां हिन में बेसण बि विझी था सघो करे हुन जाइ सघूं ते, था, छो जो सही। बाइंडिंग लाइ ॾाढो ज़रूरी, छो जो जेको बीफ जो जेको कीमो हूंदो आहे उहो जल्दी टुटी पवंदो आहे, सही। उनजे करे बाइंडिंग लाइ असां हिन में मकई जो जेको अटो आहे उहो विझंदासीं। ऐं धाणा जेके आहिनि थोरा बिल्कुलु हल्का ग्राइंड कंदासीं, सिंधीअ में अदा आमिर खे ख़बर हूंदी हिनखे छा धाणनि चइबो आहे। धाणा जेके बिल्कुलु हल्का थोरा थोरा कबा आहिनि न ग्राइंड, बस हल्का धाणा, बस पाउडर न हुजे, कुटल धाणा कुटियल धाणा, जी बिल्कुलु सही, हा कुटियल धाणा। मतलब न हिते मां तव्हांखे रोके करे आमिर भाउ खां इहो सवाल ज़रूरु पुछणु चाहींदमि। तव्हां माशाल्लाह सां फूडी बि आहियो ऐं मूंखे लॻे थो किचन में तव्हांजो घणो वक़्तु गुज़रंदो। हाणे इहो तव्हां ॾाढो सुठो सवाल पुछियो आहे, इन जो जवाबु आउं ईअं ॾींदुसि। आउं 8 सालनि खां ही रमज़ान महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन कयां पियो, त आउं मुख़्तलिफ़ शेफ सां गॾु बि मूंखे हाणे आदत थी वई आहे त किथे किथे छा रेसिपी में चेक थींदो आहे। वाह ज़बरदस्त। जी अदी पोइ चलो हुन माशाल्लाह। खां पोइ असांजा जेके चिली फ्लेक्स हूंदा आहिनि उहे हिन में असां हिकु टेबल स्पून ऐड कंदासीं, ऐं गरम मसालो 1/2 टीस्पून, ऐं जाण जेकी हूंदी आहे अजवाइन उहा बि असां में 1 टेबल स्पून हिन में ऐड कंदासीं, ऐं लूणु उहो तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जे हिसाब सां हस्बे ज़ाइक़ा, छो जो कुझु माण्हुनि खे तेज़ पसंदि हूंदो आहे, कंहिंखे थोरो लाइट हूंदो आहे, जीअं मूंखे थोरो लाइट लूणु पसंदि हूंदो आहे, त उहो तव्हांजे पंहिंजे हिसाब सां टेस्ट जे हिसाब सां। ऐं असां हिन में गरम मसालो विझंदासीं 1/2 टीस्पून, 1 अंडो ऐड कंदासीं, ऐं आई थिंक थी विया। अच्छा हा सावा मिर्च रहिजी विया। अच्छा सावा मिर्च बि असां हिन में 4 खां 5 बिल्कुलु फाइन चॉप कंदासीं हिनखे बि, ऐं तव्हां ॾिसी सघो था मां हिनखे चॉप करे छॾियो आहे। अच्छा फाइन चॉप जो ॿुधाईंदा हलो, माना सन्हा मिर्च कटणा आहिनि न? हा बिल्कुल, यानी पेस्ट न हुजे, जीअं असां ग्राइंड कंदा आहियूं त सभु बिल्कुल पेस्ट थी वेंदी आहे, पेस्ट न खपे असांखे, बिल्कुल सन्हा चॉप खपनि उहे, उनजो फ्लेवर थोरो अञा अलॻि ईंदो आहे, उहो बिल्कुल हुन में बाइंड थी वेंदा आहिनि, ऐं हिन हे थोरो हिनजो जेको वात में टेस्ट ईंदो आहे त उहो जीअं ईअं उखरे मुल्ले में कुटंदा आहिनि जीअं मिर्च। जी बिल्कुल हा न, बिल्कुल सही। अॼुकल्ह त उखरी मुरी में कोई कुटे ई नथो, ऐं हा त बसि पोइ हिनखे असां फाइन चॉप करे वठंदासीं। सही, त हाणे हिननि तमामु शयुनि खे असां मिक्स कंदासीं ऐं अकॉर्डिंगली जेको बि शेप नॉर्मली राउंड शेप हूंदो आहे उन शेप में ठाहिबो। ज़बरदस्त। ऐं केतिरी देर जी रेसिपी हूंदी भेण? अधु कलाक लॻी वेंदो। अधु कलाक जी। ऐं हूअ रेसिपी जेका बि आहे उनखे बि तक़रीबन अधु कलाक लॻंदो। हलो ठीकु आहे दी, तव्हां बिस्मिल्लाह कयो ऐं असां अलामा साहब वटि ईंदासीं। अलामा साहब मूं सवाल हिकिड़ो पुछो, मेकअप लॻल हूंदो आहे असांखे, त उन में असीं विज़ू करे सघूं था? छो विज़ू कंदासीं त वरी मेकअप लही वेंदो हलियो, वरी असांखे कलाक ॾेढ मेकअप करणो पवंदो, त अगरि असां हिकिड़ो दफ़ो ई नियत करे वठूं, निमाज़ जीअं हिकिड़ो दफ़ो ई विज़ू करे वठूं ऐं पोइ असां मेकअप कयूं, पोइ असां प्रोग्राम बि कयूं ऐं जेको बि आहे हलूं घुमूं इहो, त पोइ निमाज़ असां वरी पोइ पढ़ी सघूं था उन मेकअप जी कंडीशन में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अगरि तव्हां मेकअप कयो मिसाल 4 बजे प्रोग्राम थिए थो, त हाणे तव्हां 5, 5:30, 6 बजे टाइम ते 6:30 ताईं असर तव्हां पढ़ी सघो था, त तव्हां ॾिसो था प्रोग्राम तव्हां वाइंड अप करे छॾियो आहे, तव्हां निमाज़ पढ़णु वञो था, मेकअप तव्हांखे लॻल आहे, त
त इन सूरत में तव्हांजो वज़ू अगरि नाहे टुटरो त तव्हां निमाज़ पढ़ी सघो था। जे वज़ू टुटंदो त पोइ तव्हांखे दुबारा वरी वज़ू करिणो आहे, वज़ू कंदो वरी सॼो मेकअप लाहींदो वरी वज़ू करे निमाज़ पढ़ी वरी दुबारा तव्हां मेकअप करे सघो था। अच्छा हुए त नॉर्मली जेका असां रमज़ान खां अलावा निमाज़ क़ज़ा पढ़ी वठंदा आहियूं, यानी असर निकिरी वई, मगरिब निकिरी वई, निमाज़ क़ज़ा करे वठंदा, रमज़ान में क़ज़ा निमाज़ जा उहे ई फ़ाइदा आहिनि या उन में वरी थोरो? जीअं रमज़ान मुबारक में सवाबु वधीक हुआ, ईअं ई अगरि रमज़ान मुबारक में तव्हां ॾोह कंदो त ॾोह बि वधीक हुआ। त उनजे करे कोशिशि कयो त तव्हां पंहिंजी निमाज़ का बि क़ज़ा न कयो। जीअं हींअर तव्हां प्रोग्राम कयो पिया त हाणे तव्हांजी निमाज़ असर आहे उहा तव्हां इन खां मगरिब खां 20-25 मिंट पहिरीं तव्हां पढ़ी छॾियो, तव्हांजी असर जी निमाज़ थी वेंदी, क़ज़ा निमाज़ कान थींदी। पर अगरि जे तव्हां अफ़्तारीअ खां 10 मिंट बि पहिरीं पढ़ी छॾी, हालांकि उहो मकरू वक़्तु हूंदो आहे, तॾहिं तव्हांजी निमाज़ अदा थींदी। त उन हवाले सां कोशिशि कजे त निमाज़ खे क़ज़ा न कजे, क़ज़ा करणु वॾो ॾोह आहे। या उहा ॾाढी इम्पोर्टेंट ॻाल्हि हाईलाइट थी आहे त जेतिरो सवाबु मिले थो डबल ट्रिपल असांखे सवाबु मिले थो। ऐं जेकर असां को गुनाह था कयूं ख़ुदा न ख़ास्ता त हुनजो वरी पोइ जेको गुनाह आहे उहो बि असांखे ओतिरो ई डबल मिले थो। ऐं हूअं ई मां किथे पढ़ियो हुयो, बल्कि मां मौलाना तारिक जमील उन्हनि जो मां बयानु कल्ह ई आई थिंक ॿुधी रही हुयसि त उन्हनि जेकर असां रोज़ो असांखां मिस थो थी वञे, ऐं जीअं तव्हां कुझु प्रोग्राम्स पहिरियां इहो ज़िक्र बि कयो, अक्सर माण्हू हूंदा आहिनि उहे ईअं ई बिला वजह रोज़ा न आहिनि रखंदा, त जेकर अव्हां बग़ैर कंहिं रीज़न जे रोज़ा नथा रखो ऐं रोज़ा तव्हां छॾे ॾियो था त उन हिकिड़े फ़र्ज़ रोज़े खे जेकर तव्हां क़ज़ा करे कंहिं ॿिए महीने में रोज़ो रखो था ऐं पोइ केतिरा ई तव्हां नफ़ली रोज़ा छो न रखो, पर क़यामत ताणी तव्हां उन रोज़े जे बराबरि उन फ़र्ज़ रोज़े जो कफ़ारो अदा नथा करे सघो। त तव्हां इन सां अंदाज़ो लॻाए सघो था जेकर हिकिड़ो रोज़ो अव्हां मिस था कयो त उन मिस करण जी वजह सां अव्हांजो केॾो नुक़सानु थिए थो। मतिलबु तव्हां केतिरियूं ई नफ़ली इबादतूं आहिनि, नफ़ली रोज़ा छो न रखो, उनजो उन बराबरि नथो थी सघे। बिल्कुलु साईं असां सां गॾु आया अञा साईं मुंतज़िर नक़वी साहब, वरी असीं तव्हांखे गुज़ारिश कंदासीं। हाणे छा था ॿुधायो असांखे साईं? भाई मुंहिंजी दिलि आहे त मां कलो को ॾींहुं जेको हुयो जनाब बीबी फातिमा सलामुल्लाह अलैहा जी मुनासिबत सां हुयो, त मुंहिंजी दिलि आहे मां मनक़बत पढ़ां। माशाल्लाह तमामु बहितरीन शाइरी आहे, अगरि तव्हां तवज्जो कंदव त लुत्फ़ ईंदो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का, जो कुछ भी है खुदा का वो सारा बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल। चक्की में इनकी सारे जमाने का रिस्क है, चक्की में इनकी सारे जमाने का रिस्क है, भूखों का पेट भरता है फाका बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का। मौलाए कायनात का हुक्म गदीर से, मौलाए कायनात का हुक्म गदीर से, लाया सितारा अर्श से रिश्ता बतूल का, क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का, क्या पूछते हमसे है क्या क्या बतूल का।
अगर चाहते हो देखना मर्जी रसूल की, अगर चाहते हो देखना मर्जी रसूल की, बस देख लो कि क्या है इरादा बतूल का। क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का, क्या पूछते हमसे है क्या क्या बतूल का। उठता है एहतराम में अल्लाह का रसूल, उठता है एहतराम में अल्लाह का रसूल। कौनैन का मालिक बना बाबा बतूल का, क्या पूछते हमसे है क्या क्या बतूल का, क्या पूछते हमसे है क्या क्या बतूल का। जो कुछ भी है खुदा का वो सारा बतूल का, क्या पूछते हमसे है क्या क्या बतूल का। क्या पूछते हो हमसे है क्या क्या बतूल का। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। मुंतज़र नकवी साहब तमाम बेहतरीन ऐं हिकिड़े पंहिंजे अंदाज़ में तव्हांजो हिकिड़ो स्टाइल आहे मनक़बत पढ़ण जो। माशाल्लाह। ऐं उन बीवी जो ज़िक्र थियो आहे जंहिंजी शान में छा चइजे, जंहिंजी शान में एवन इन मनक़बत में ज़िक्र थियल आहे जनाबे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हू जॾहिं बीवी ईंदी हुई त हुननि जी शान में पाण उथी बीह रहंदा हुआ ऐं जंहिंजे लाइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे उम्मे अबीहा चयो, यानी मुंहिंजी बि माउ उन्हनि खे लक़ब मिलियो आहे। सो छा चइजे माशाल्लाह सां। ऐं ओवरऑल अहले बैत अलैहिस्सलाम जी शान में त असांजे गुनाहगार ज़बानूं बेशक कुझु बि चवण जे इन क़ाबिल न आहिनि जो असां उन्हनि जी शान बयानु करे सघूं। मौला साईं अव्हां खे सलामत रखनि। इलाही बहितरीन मनक़बत माशाल्लाह। ॾाढो ज़बरदस्त तव्हां ॿुधायो। अच्छा, टाइम आहे असां वटि? असां वटि हींअर टाइम आहे ऐं असां वञी सघूं था अलामा साहब जी तरफ़ ॿीहर वेंदासीं। अच्छा, मुंहिंजे माइंड में कुझु ईअं ई सवाल आया जीअं साईं मुंतज़र साहब जेॾीमहिल पढ़ियो पिए त आई एम सो सॉरी, असांखे ब्रेक जो चयो वियो आहे। हा बिल्कुलु, त असां क्वेश्चन जी तरफ़ हलंदासीं। मुंहिंजे ख़्याल सां ब्रेक वठी वठूं ऐं ब्रेक खां पोइ असां हिकु ॿीहर नाज़रीन हाज़िर थींदासीं। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। जी दोस्तो, हिकु दफ़ो वरी तव्हांखे महिमान रमज़ान में भलीकार चऊं था। तमामु ख़ूबसूरत असांजो प्रोग्राम हींअर जारी आहे, छो जो मौलवी साहब असां सां गॾु आहिनि, अलामा साहब जिन खां असां उहे सवाल पिया पुछूं जेके शायदि असांजी लाइफ में बि इहे क्वेश्चन्स अराइज़ थींदा हुजनि असांजे दिमाग़ में, जंहिंजा असां वटि बि जवाब न हुजनि। ऐं ऑब्वियसली इहे तव्हां वटि बि कुझु अहिड़ा दोस्त हूंदा जिन वटि इन्हनि सवालनि जा जवाब न आहिनि, जिन सवालनि खे पाण नंढड़ो नंढड़ो सवाल सम्झंदा आहियूं, पर उहे बेसिकली उन्हनि जे पोयां बिहाइंड दी सीन उन्हनि जो वॾो हिकिड़ो जवाब हूंदो आहे। उहा ॻाल्हि आहे न कि इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू सां अगरि असां कंहिं शइ खे ॾिसूं न त हुनजो पर्सपेक्टिव टोटली डिफरेंट हूंदो आहे ऐं असांखे हुन पर्सपेक्टिव खे सम्झण जी, उनखे प्रॉपरली अंडरस्टैंड करण जी इलाही ज़रूरत हूंदी आहे। ऐं उहा ई कोशिशि था कयूं असांखे कंहिं तरीक़े सां असांजा जेके डेली रूटीन जा क्वेश्चन आहिनि, सवाल जवाब आहिनि या जेके मुश्किलात असांखे फेस अचनि पियूं, उन हवाले सां असां तव्हांजा बि व्यूज़ क्लियर कयूं ऐं असांजे माइंड में बि जेके शयूं आहिनि, जेके शक शुबात आहिनि, उन्हनि खे दूर कजनि। ऐं ॿिया बि कुझु सवाल आहिनि मुंहिंजे ख़्याल सां रोज़े जे हवाले सां। जीअं रोज़े जे हवाले सां ई डिस्कशन हले पई अलामा साहब सां, त अगरि रोज़े लाइ मतिलबु सहरी में अगरि माण्हू उथी न सघे त पोइ उहा सहरी अगरि सपोज सुम्ही थो रहे, 11-12 लॻे ई सुम्ही थो रहे, 1 लॻे ई सुम्ही थो रहे, कंहिं थकावट जे करे या कंहिं मजबूरी जे करे या कंहिं कमकार जे करे, ऐं ओॾी महिल नियत करे सुम्ही थो रहे, त पोइ इहो रोज़ो काउंटेबल थींदो या इन जो अलॻि? ॾिसो, सहरी जेकी कंदा आहियूं त उहा उनजी नियत ई रोज़े जी हूंदी आहे। केरु अगरि उथंदो आहे सहरी कंदो आहे त नियत ई रोज़े हूंदी आहे। अगरि हू उनखे नियत खे अरबी में न पढ़े, वबी सौम गदीन न वई तुम शायर रमदान, अगरि इहा नियत नथो पढ़े त को मसइलो न आहे, पर हुनजी नियत हूंदी आहे त मां रोज़ो रखां थो। केरु अगरि उथी न सघियो आहे, ॾींहं जो 9 बजे 10 बजे 11 बजे अगरि उथे थो, जीअं हाणे कराचीअ में ज़हवा कुबरा जो जेको वक़्तु आहे उहो अॼु जीअं 11:55 आख़िरी टाइम आहे ज़हवा कुबरा जो,
ज़हवा कुबरा खां पहिरें हू उथंदो ऐं नियत कंदो त मां अॼु सुबुह खां वठी रोज़े सां आहियां ऐं रोज़े जी नियत तॾहिं कंदो जॾहिं हुन सुबुह खां वठी यानी फजर खां वठी जेको त ख़तमु सेरी आहे उन खां पोइ का बि शइ हुन खाधी न हुजे। अगरि हुन खाधी आहे विच में त पोइ त हू रोज़ो नथो रखे सघे, पर हुन का बि शइ न खाधी आहे ऐं हू बुखायल आहे ऐं अचानक उथी थो पए त मूं सेरी न कई, मूं रोज़े जी नियत न कई। हाणे हू नियत करणु चाहे थो त नियत करे सघंदो, पर शर्त इहा हूंदी त हू सोचींदो चवंदो त मां सुबुह खां वठी रोज़े सां आहियां, छो त हुन का शइ खाधी कान्हे। पर अगरि ज़हवा कुबरा खां पोइ थिए थो यानी 11:55 अॼु कराची जे टाइम ते अगरि 11:55 खां पोइ थिए थो त उन सूरत में हू रोज़ो नथो रखे सघे, पोइ हुनजो रोज़ो मिस थी वेंदो। अच्छा, त माना पोइ रोज़ो ऐं मूं गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां इहो सुवालु जेके बि असां वटि उलमा इकराम अचनि पिया उन्हनि खां पुछां पियो, हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो जवाबु आहे हर कंहिंजो, पर ओवरऑल कंक्लूज जेॾीमहिल कंदा आहियूं त जवाबु उते ई अची बीठो हूंदो आहे। मूं उन ॾींहुं हिकिड़े मौलवी साहब असांजो उलमा साहिबु आहे उन खां पुछो त सायरनि ते रोज़ो बंदि कजे ऐं सायरनि ते ई खोलिजे, बांग ते न को रोज़ो रखिजे, मतिलबु न को खोलिजे बांग ते जेको थींदो आहे। हाणे सायरन्स जो दौरु थी वियो आहे ख़तमु, हाणे पाण अची विया आहियूं टाइम ते, वक़्तु ॾिसंदा आहियूं त हाणे वक़्तु अची वियो आहे, पर अञा बि किथे किथे बांग ते ई रोज़ो रखिबो आहे, बांग ते ई रोज़ो खोलिबो आहे। जीअं पाण इफ़्तार जी ॻाल्हि कयूं, इफ़्तार में त असीं बांग ते ई रोज़ो खोलींदा आहियूं, इफ़्तार ते असीं बांग में ई रोज़ो, पोइ सेरी में असीं बांग ते रोज़ो छो नथा बंदि करे सघूं? न, अफ़्तार में बि जेके अहले इल्म हज़रात आहिनि उहे अफ़्तार जे टाइम ते बि बांग जो इंतज़ारु कोन कंदा आहिनि, छो त सायरनि जीअं वॼंदो आहे सायरनि खां गॾु गॾु ई बांग ईंदी आहे। ठीकु आहे, त घणा माण्हू चवंदा आहिनि यार मतां ईअं न थिए त मां रोज़े खां पहिरें ई इफ़्तार करे छॾियां, त हू डिॼंदो आहे त हू चवंदो आहे भला आज़ान अचे, आज़ान खां पोइ मां खोलींदुसि। पर हक़ीक़तनि जेको वक़्तु हूंदो आहे लिखियलु, जीअं हाणे कराची में वक़्तु आहे, मिसाल हाणे अगरि जे 5:55 ते आहे या 4:55 ते आहे या 4:54 ते वक़्तु आहे, त तव्हां वक़्तु अगरि ॾिसंदो त हीउ वक़्तु आहे सेरीअ जो। इन सेरी जे वक़्त खां 3 मिंट 4 मिंट एहतियात इन में आहे त 3 मिंट 4 मिंट पहिरीं तव्हां खाई पी मुंहं खे साफ़ु करे छॾियो, बुर्श वग़ैरह करे छॾियो, 3-4 मिंट पहिरीं तव्हां एहतियात करे छॾियो, तव्हां आज़ान जो बि इंतज़ारु न कयो, उन वक़्त जो बि इंतज़ारु न कयो, छो त रोज़ो हिकिड़ी नाज़ुक शइ आहे, फ़र्ज़ इबादत में शामिल आहे। हाणे तव्हां सोचींदो त यार सायरन वॼंदो, मस्जिद मां सायरन वॻो कोन, लाइट उते हुई कान, तव्हां सायरन जे इंतज़ार में हुयो। हींअर अॼुकल्ह डिजिटल दौरु आहे, तव्हां टीवीअ ते बि ॾिसी सघो था, तव्हां कैलेंडर बि तव्हांखे अची सघनि था, व्हाट्सअप ते तव्हां चेक करे सघो था अॼु कराचीअ में कहिड़ो वक़्तु आहे। ईअं त कैलेंडर्स, व्हाट्सएप, सोशल मीडिया वॾो हिकिड़ो किरदारु अदा पई करे। अॼुकल्ह त मुंहिंजे ख़्याल सां ॾाढो कॉमन थी वियो आहे कि टाइमिंग्स इवन अक्सर जॻहियुनि ते शायदि अज़ान जो हूअं त इलाही घटि हूंदो अहिड़ा हंध जिथे आवाज़ न ईंदी हूंदी, त उहे इन ई टाइम खे फॉलो कंदा आहिनि। ऐं इन ई हवाले सां हिकिड़ो ॿियो बि सुवालु आहे, इन जो जवाबु मां तव्हां खां ज़रूरु पुछंदमि। ॿियो गेस्ट बि असांखे जॉइन कयो आहे ऐं बिल्कुलु सैयद मुर्तज़ा नक़वी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि, अव्हांखे असां भलीकार चऊं था। ऐं अगेन आई थिंक सैयद मुर्तज़ा नक़वी अव्हांजा भाउ आहिनि, ॿई ख़ैरपुर खां ऑल द वे आया आहियो, सो अव्हांखे भलीकार चऊं था ऐं बिस्मिल्लाह कयूं था। अव्हां छा ॿुधाईंदा? नात शरीफ। माशाल्लाह, बिस्मिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। खुदा की रहमत हुई है नाजिल। आमिर भाई पूरी तवज्जो। खुदा की रहमत हुई है नाजिल, नबी कोनो मकान आया। खुदा की रहमत हुई है नाजिल, नबी कोनो मकान आया। ये सारा आलम, ये सारा आलम है जिसके सदके वो दो जहानों का मान आया। ये सारा आलम है जिसके सदके वो दो जहानों का मान आया।
दुरूद आप पे पढ़ूं और सवाब मिल जाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, मदीने वाले का फैज़ है ये जगह भी कोई भी रंजो गम था। हबीब अल्लाह रसूल अल्लाह हबीब अल्लाह, मदीने वाले का फैज़ है ये जगह भी कोई भी रंजो गम था। अभी मोहम्मद कहा ही मैंने के सर पे दस्ते अमान आया। इसी के दर पे आबे को सर, इसी के दर से मिलेगी जन्नत। या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, इसी के दर पे आबे को सर, इसी के दर से मिलेगी जन्नत। मेरा मोहम्मद, मेरा मोहम्मद, मेरा मोहम्मद तो मेरी खातिर अदन का लेकर सामान आया। यहीं पे उतरी वही खुदा की, मिला यहीं से पाया मेरा भी। या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह, यहीं पे उतरी वही खुदा की, मिला यहीं से पाया मेरा भी। ज़मीं पे सरवर, ज़मीं पे सरवर हमारी खातिर खुदा की बन के ज़ुबान आया। اليوم أكملت لكم دينكم जलीने के कर बताया सबको। اليوم أكملت لكم دينكم जलीने के कर बताया सबको। सुल्ताने अंबिया, सुल्ताने अंबिया खातमुर रसूल ये मेरे दी की है शान आया। चलो असजद मुबारके दे खुदाए आलम वो सारे मिलकर।
सारे मिलकर जिसे खुदा ने जिसे खुदा ने जिसे खुदा ने बनाया आका वो हक में कुल जहां लाया जिसे खुदा ने बनाया आका वो हक में कुल जहां लाया मकानाया खुदा की रहमत हुई नाजिल नबी कोनो मकानाया। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। ये मिठो मुर्तदा जेको नकवी साहब बिल्कुल ये आहे ऐं माशाल्लाह सां ही जेको मिठो ज़िक्र जारी आहे इहो ईअं ई असां जारी रखंदासीं ऐं उन जे लाइ अव्हांखे असां सां गॾु ई रहणो आहे छाकाणि हिते वक़्तु आहे हिकिड़े नंढिड़े ब्रेक जो ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थियूं था। जी दोस्तों हिकु दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था महिमान रमज़ान जी हिन ख़ुसूसी इफ़्तार ट्रांसमिशन में ऐं तमामु ख़ूबसूरत ख़ूबसूरत असां वटि महिमान बि आहिनि ऐं असां सां उलमा इकराम बि गॾु असांखे जॉइन कंदा पिया रहनि। असां खोड़ सारा सवाल पुछियासीं जेके असांजे माइंड में हुआ। अगरि तव्हां वटि बि कहिड़ा सवाल आहिनि त तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था ऐं तव्हांजे माइंड में जेके सवाल हुजनि जेके असांजे माइंड में असां पुछियासीं उहे तव्हां असांजे प्रोग्राम में असांजे उलमा इकराम खां पुछी सघो था। हींअर असांजी ॿी महिमान असांखे हींअर जॉइन कयो आहे सोनिया शफ़ीक़ साहिबा। अस्सलाम वालेकुम। ऐं तव्हां खां बि इनशाअल्लाह असीं नात रसूल महमूद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदासीं। हींअर हलूं था किचन जी तरफ़ जेको मीज़ान कुकिंग ऑयल वारनि जे ताउन सां आहे किचन ऐं जिथे हींअर ॿ गर्ल्स कुछ ठाहिनि पियूं। हींअर असां सोचो थोरी शेफ थोड़ी देर लाइ चेंज थी वञे हिकिड़ी नकली शेफ अची वञे तव्हांजे साम्हूं सो इन बहाने ई इकरा पंहिंजी किचन में वञण जो हिनखे थोरो ख़बर शेफ हासिल थियो तव्हां ईअं चई सघो था। ऐं इनफैक्ट मुंहिंजी अम्मी ॾाढो ख़ुशि थींदी ॾिसी करे कि चलो एटलीस्ट ईअं आहे। सो बहरहाल असां पंहिंजी रेसिपी जी तरफ़ अचूं था ऐं जीअं त असां हींअर ठाहियूं पिया तिक्का मैक्रोनी ऐं ऑलमोस्ट डन आहे ईअं चइजे। ठीकु त तव्हां इंग्रीडियंट्स मीनवाइल ॿुधाए छॾियो ऐं जीअं त असां मिज़ान जे किचन में मौजूदु आहियूं ऐं न सिर्फ़ु मिज़ान जे किचन में पर हींअर बेक पार्लर जी रेसिपी ठहे पई। उन खां अलावा मिज़ान आहे कुझु मल्टीपल प्रोडक्ट्स हुआ जंहिं हवाले सां असां गुज़िरियल ॾींहुं ज़िक्र बि कयो हुयो जंहिंमें मिज़ान अल्ट्रा रिच असां उमेद कयूं था तव्हां हिनखे ज़रूरु हींअर ताणी हिनखे ज़रूरु ट्राई कयो हिनखे तव्हां बेशक मिक्स कंदा रहो ईअं न। अच्छा इन सां गॾोगॾु तव्हां ॿियनि स्पॉन्सर्स जा बि नाला एग्ज़ैक्टली ईअं ई आहे त मां ईअं ई असां सां गॾु हींअर जेके मल्टीपल स्पॉन्सर्स मौजूदु आहिनि त उन्हनि जा असां इलाही थोराइता आहियूं जंहिंजी वजह सां असांजी माशाल्लाह सां ट्रांसमिशन असां अव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं जंहिंमें मिज़ान अल्ट्रा रिच बेक पार्लर दी पास्ता एक्सपर्ट त आहिनि ई ऐं थैंक गॉड एंड थैंक यू टू दैम छाकाणि उन्हनि जी वजह सां असां रोज़ उन्हनि जी स्पेसिफिक रेसिपीज़ बि ट्राई कयूं पिया ऐं असांखे इहा बि उमेद आहे त अव्हां बि डेफिनेटली पंहिंजे घरनि में इन्हनि तमामु रेसिपीज़ खे ठाहींदा हूंदा। मिज़ान कुकिंग ऑयल मिज़ान वारनि जो हीअ अल्ट्रा रिच आहे अव्हांखे डेफिनेटली ट्राई करिणो आहे एंड कोला नेक्स्ट इहो कीअं मिस थी सघे थो अफ़्तारी जो हिकिड़ो इलाही मेन पार्ट आहे मुंहिंजे ख़्याल सां ख़ासि तौर ते जॾहिं थोरी हैवी अफ़्तारी थींदी आहे त पोइ असांखे कोल्ड ड्रिंक जी तरफ़ वञिणो पवंदो आहे। सो कोला नेक्स्ट नेवल वधा कोला नेक्स्ट ते आहे त इहो अव्हांखे ज़रूरु ट्राई करिणो आहे। उन खां अलावा गुलबहार वारनि जो बि असांखे ताबन हासिलु आहे। सो ही मल्टीपल असांजा स्पॉन्सर्स आहिनि जंहिंजी वजह सां असां हीअ ट्रांसमिशन अव्हां ताणी पहुचायूं पिया उन्हनि जा असीं थोराइता आहियूं। ॿी पासे असां हिकु ॿीहर पंहिंजी रेसिपी जी तरफ़ बि ईंदासीं किथे असीं पहुचा आहियूं ऐं छा हाणे हिन में रहे पियो। ऐं मुंहिंजा कुझु सवाल बि आहिनि। सवाल बसि हाणे इहो डन थी वियो आहे कि 8 साल जी जेका प्रैक्टिस थी वई आहे न आमिर भाजी उहा खोड़ सारा क्वेश्चंस खणी करे आई आहे। अच्छा सवाल इहो आहे त ई पिज़्ज़ा मैक्रोनी जेका ठहे पई हा ईअं न थी तिक्का मैक्रोनी जेका ठहे पई त जेके हिन में चिकन जा पीसिस आहिनि उहे मतिलबु बोटी जेतिरा हुजनि या सफ़ा ईअं माइंड नंढड़ा कटियल हुजनि। न सही हुजनि मीडियम साइज जा जीअं बोटी साइज हूंदी आहे मीडियम पर बोनलेस छो जो इनफैक्ट अगरि तव्हां थोरो मथे करे ॾेखारींदा ऐं असांजो कैमरामैन अगरि ॾेखारे सघे थो स्मॉल पीसिस जेके नंढा हूंदा आहिनि पीसिस हा उहे पीसिस असांजा हिन में यूज़ थियनि था। ऐं हिन में मैक्रोनी आहे ॿियो छा आहे हिन में असां सभिनी खां पहिरियां असां हिन में थूम अदरक जो पेस्ट विधोसीं ऐं हुन में असां वटि बसर विधा मीडियम साइज जा बसर कटे विधासीं
ऐं बसरनि खे असां ब्राउन कयो, ब्राउन करण खां पोइ असां हुन में चिकन ऐड कई, चिकन खे असां थोरो पचायोसीं, उन खां पोइ असां हुन में साशे मिक्स जेके आहिनि उहे विधा ऐं असां हिन में विधोसीं मैदो 2 टेबल स्पून। अच्छा, जेके हिन में असां साशे बि यूज़ कया आहिनि उहे बि बेक पार्लर वारनि जा जी साशे जी आहिनि, रेसिपी टिक्का मिक्स मसाला हा उन्हनि सां गॾु आहिनि न, सही, तव्हां उहो ट्राई उन्हनि सां कंदव गॾु त ई तव्हांखे आहिनि। ख़बर पइजी त वेंदी। ॾिसो एडिशनल मसाला तव्हांखे ऑलरेडी मिलनि था, त मिलनि तव्हांखे था, जी। कंहिं क़िस्म जी का एफर्ट्स पुट करण जी ज़रूरत न आहे। ऐं बैक पॉलर जा सिर्फ़ु मसाला ई न, बैक पॉलर जा तव्हांखे कैचअप्स बि मिलंदा, गार्लिक कैचअप्स आहिनि, टोमेटो कैचअप्स बि आहिनि ऐं खोड़ सारियूं बैक पॉलर जो ईअं चइजे त अगरि कंप्लीट सॉसेज आहिनि, सॉसेज आहिनि खोड़ सारा उन्हनि जा। रेंज आहे, कंप्लीट काफ़ी, रेंज हाँ आहे, जी, बिल्कुलु। बिल्कुलु। ऐं चाइनीज़ में असांखे ख़ासि तौर ते माशाल्लाह सां उन्हनि जी जेका ओवरऑल रेंज आहे, स्पेशल रेंज आहे, क्वालिटी फूड जंहिंखे चइबो आहे, उहा असांखे मिलंदी आहे। ईअं ई जी, आहे, बिल्कुलु, सो असांजी जेका रेसिपी आहे उहा ॾाढी मज़े जी ठही रही आहे ऐं ऑलमोस्ट कंप्लीट थियण वारी आहे। बसि हाणे हिन में शायदि मैक्रोनीज़ ऐड थींदियूं। बिल्कुलु मैक्रोनी ऐड करे पोइ असां हिनखे बसि 5 मिंट अच्छा, इहा जेका अॼु तव्हां डिश ठाही आहे जी, इहा दादा। टिक्का मैक्रोनी, केतिरा माण्हू खाई सघनि था, मतिलबु तव्हां जेतिरी क्वांटिटी में ठाही आहे त? अच्छा, असां जेकी क्वांटिटी असां ठाही आहे उहे उन में 6 खां 8 माण्हू खाई 6 सघनि खां था। 8 जी। माण्हू, माना असां अच्छा, हिकिड़ो जेको पैकेट उन में आहे उन में 4 माण्हू खाई था हिकिड़े वञनि। पैकेट मां 4 माण्हू, मुंहिंजो 4 पुछण माण्हू। बेसिकली सवाल पुछण जो मक़सदु इहो जी। त हिकिड़े पैकेट मां 4 माण्हू खाई जी सघनि था। जी 4 माण्हू खाई वेंदा आराम सां। हे पेट भरे खाइण वारी ॻाल्हि थिए पई, सिर्फ़ु चखणो आहे त पोइ 10 माण्हू बि खाई सघनि था। त मुंहिंजी इएं जी मायूस न थिए, पाण सभु गॾिजी खाईंदासीं। तव्हां रिलैक्स थियो, इलाही ठहियो आहे अॼु मैक्रोनी, इलाही ठहियो आहे। अचूं था असांजी महिमान जी तरफ़ जेका सोनिया शफीक साहिबा असांखे जॉइन कयो आहे। त अदी छा था ॿुधायो तव्हां असांखे? या मोहम्मद नूर मुजस्समा, या मोहम्मद नूर मुजस्सम, या हबीबी या मौलाई, या मोहम्मद नूर मुजस्सम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तदवीर जमाल खुदाई, या मोहम्मद नूर मुजस्सम, या मोहम्मद नूर मुजस्सम, तेरा वस्फ बयां हो किससे, तेरा वस्फ बयां हो किससे, तेरी कौन करे घबराए, नबी जी तेरी कौन करे घबराए, इस गर्द सफर में गुम गए, इस गर्द सफर में गुम गए, जिब्रील अमी की रसाई, या मोहम्मद नूर मुजस्सम, या मोहम्मद नूर मुजस्सम। तेरे एक नजर के तालिब, तेरे एक नजर के तालिब, तेरे एक सुखन पर कुर्बा, नबी जी तेरे एक सुखन पर कुर्बा, ये सब तेरे दीवाने, ये सब तेरे दीवाने, ये सब तेरे शहनाई, या मोहम्मद नूर मुजस्सम, या मोहम्मद नूर मुजस्सम, या हबीबी या मौलाई, तस्वीर कमाल मोहब्बत, तनवीर जमाल खुदाई, या मोहम्मद नूर मुजस्सम।
अजमल का तेरी सूरत माँ अजमल का तेरी सूरत माँ हसन का तेरी सीरत नबी जी माँ हसन का तेरी सीरत माँ कमल का तेरी अज़मत माँ कमल का तेरी अज़मत तेरी ज़ात में गुम है खुदाई या मोहम्मद नूर मुजस्सम या मोहम्मद नूर मुजस्सम या हबीबी या मौलाई तस्वीर कमाल मोहब्बत तनवीर जमाल खुदाई या मोहम्मद नूर मुजस्सम सुभान अल्लाह माशाल्लाह जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह हाणे मुंहिंजे ख़्याल सां असांजनि व्यूअर्स खे थोरो टाइम ॾिजे ताकी हू पंहिंजे दस्तरख़्वान खे सजाए बिल्कुलु, सघनि बिल्कुलु। ऐं ब्रेक खां पोइ उहो हिकु भेरो ॿीहर असांखे जॉइन करे सघनि त नाज़रीन हिते नंढड़े ब्रेक जो वक़्तु थियो आहे इंशाल्लाह ब्रेक खां पोइ असां सां गॾु ॿीहर हूंदासीं जी नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार चऊं था महिमान रमज़ान जे ट्रांसमिशन में उम्मीद था कयूं अव्हां जो दस्तरख़्वान सजी चुको हूंदो अव्हां हींअर सभु घर भाती मिली करे दस्तरख़्वान ते वेठल हूंदा ऐं अलाह साईं खे पंहिंजी दुआऊं घुरंदा हूंदा अलाह साईं खां ऐं जीअं त असां हर बार चवंदा आहियूं त ही क़बूलियत जो वक़्तु हूंदो आहे बेशक। त जेकी बि दुआऊं घुरणियूं आहिनि अव्हां हिन वक़्त खे बेशक। बिल्कुलु ज़ाया न कजो ऐं खोड़ सारनि घरनि में अॼु रोज़ाए इफ़्तार जा दावतूं बि हूंदियूं बिल्कुलु ऐं खोड़ सारनि अॼु ॿारनि पहिरियों रोज़ो बि रखियो हूंदो माशाल्लाह। त उन्हनि खे बि मुबारकूं हुजनि ऐं जिन पहिरियों रोज़ो अॼु रखियो आहे ॿारनि ऐं अल्हम्दुलिल्लाह इहा हिकिड़ी सुठी रिवायत आहे ऐं ख़ुशि नसीब आहिनि उन्हनि जा पेरेंट्स जिन पंहिंजी औलाद खे इन कम ते ऐं इन फ़र्ज़ शइ ते हिरायो आहे माशाल्लाह। अलाह पाक उन्हनि जो अजर उन्हनि खे ॾींदो हिकिड़ी ॻाल्हि जेका असां मुंहिंजे ख़्याल सां आऊं त हर पंहिंजी ट्रांसमिशन में चवंदो आहियां त बिल्कुलु तव्हां पंहिंजो दस्तरख़ान ख़ूब सजायो जेतिरो अलाह पाक तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे तव्हां सजायो बिल्कुलु सजायो पर हिन रमज़ान में कोशिशि कयो त थोरो ॾिसिजो पंहिंजी सराउंडिंग्स में के अहिड़ा घर बि हुजनि के अहिड़ी फैमिलीज़ हुजनि जेके न चाहींदियूं हुजनि त तव्हां खां घुरनि हू अची त तव्हां एतिरो ऑब्ज़र्व तव्हां बि कंदा हूंदो त केतिरे पाड़े में केरु कहिड़े तरीक़े जी इफ़्तारी ठाहे पियो केरु कहिड़े तरीक़े जी इफ़्तारी न पियो खाई सघे त उन्हनि खे बि अगरि तव्हां वञी इफ़्तारी जी हिकिड़ी प्लेट भरे ॾेई ईंदा त उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थींदी असां वटि टाइम घटि आहे ऐं तव्हां वटि बि टाइम घटि ई हूंदो छो इफ़्तार जो टाइम हाणे तमामु वेझो आहे त आउं चवंदुसि त असांजी भेण सोनिया शफ़ीक उन चवंदसि त कुझु चंद अशार तव्हां ॿुधाईंदा कुझु चंद अशार असांखे मुड़ुस ॿुधाईंदो त इन में असीं टाइम खे मैनेज कंदासीं ऐं हेॾां ॾिसंदासीं त असांजी डिश आउट थी वियूं आहिनि अधी पंहिंजियूं रेसिपीज़ कुझु न अदा बस 2 मिंट बस हलो, असां ठीकु पोइ आहे, कलाम देसी- थी वठूं देसी पहिरियों कलाम, हिकिड़ो जी, जी। दफ़ा एंड देन ओॾे हलंदासीं असां बिल्कुलु सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मद उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते मेरे आका नात पढ़ता हूँ तो आती है महकते बाकी नात पढ़ता
को वो मैला नहीं होने देते, उनका मंगता मेरे हर रैब की करते हैं वो पर्दा पोशी। मेरे घर रैब की करते हैं वो पर्दा पोशी। मेरे जुर्मों को तमाशा नहीं होने देते, उनका मंगता है ये ईमान के आएंगे लाहद में मेरी, है ये ईमान के आएंगे लाहद में मेरी। अपने मंगतों को वो तन्हा नहीं होने देते, उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते। मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते, उनका मंगता। सुभान सुभान अल्लाह, अल्लाह, माशाल्लाह। माशाल्लाह। अदी आहे। सोनिया शफ़ी तमामु हिकिड़ी फेमस असांखे कलाम बिल्कुलु। ॿुधायो। ऐं हाणे वक़्तु इलाही घटि बचो आहे त असां वधीक वक़्तु खे ज़ाया कंदे अॻिते अगरि वधंदासीं। ऐं हाणे हेॾा मालूमात वठी वठूं, अगरि मुंहिंजे ख़्याल सां स्टिल उहो प्रोसेस में आहे त असां बसि एंड में ई हलंदासीं किचन जी तरफ़। ऐं हाणे असां सैयद मुर्तज़ा नक़वी खे दावत ॾींदासीं। अब आख़िरी कलाम पढ़ी ॿुधाईंदा प्लीज़। वॾी महिरबानी सबको। बस टाइम सफ़ा घटि आहे, 2 अशार। हाँ बिल्कुल। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आशिकायों असी सब महबूब किबरिया जा, आशिक आयों असी सब महबूब किबरिया जा, महबूब किबरिया जा, महबूब किबरिया जा, सरताज अंबिया जा। आशिकायों असी सब महबूब किबरिया जा। रहमत कुल खुदा जी कायनात लाए सरवर, रहमत कुल खुदा जी कायनात लाए सरवर। आहिन नबी सलम वट, आहिन नबी सलम वट, सब राज किबरिया जा। आशिकायों असी सब महबूब किबरिया जा। वमा यंतक हवा जो मिसदाक आ मोहम्मद, वमा यंतक हवा जो मिसदाक आ मोहम्मद। एजाज हिन निराला, एजाज हिन निराला, मिठे मीर मुस्तफा जा। शिकायों असी सब महबूब किबरिया जा। हजरत इमाम हसन आई हुसैन जो वनानो, आहे शहर ही इल्म जो,
आहे शहर ही इल्म जो असी उम्मती ऐं जंहिंजा आशिकायूं असी सब महबूब किबरिया जा। माशाल्लाह 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 तमाम खूबसूरत। पर असां टाइम घटो, असां स्टार्टिंग में ॿुधायोसीं इफ्तार जो वक़्तु थियण वारो आहे, पर वेंदे वेंदे तव्हां अगरि असांजी अॼु जूं रेसिपीज़ तव्हां ॾिसी वठो त बिल्कुलु असांजी जेका डिश आहे उहा डिश आउट थी चुकी आहे ऐं माशाल्लाह सां ॾाढी यमी डिशेस लॻनि पियूं ॿई। बिल्कुलु तव्हां घर में ट्राई कजो इहे सभु मीज़ान कुकिंग ऑयल जूं ऐं बैक पार्लर वारनि जूं इहे रेसिपीज़। स्क्रीन ते बिल्कुलु हींअर ॿई रेसिपीज़ डिश आउट थियल आहिनि। उमेद आहे तव्हांखे रेसिपीज़ बि पसंदि आयूं हूंदियूं ऐं असांजो प्रोग्राम बि ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जंहिंजा जेको फीडबैक आहे रिव्यूज़ आहिनि उहे यकीनन असां मुंतज़िर हूंदासीं अव्हांजी रिव्यूज़ जा। तेसि ताईं सुभाणे जे लाइ असांखे इजाज़त ॾींदा महिमाननि जी वॾी महिरबानी जिन असांखे अॼु जॉइन कयो। सो इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। महिमान रमज़ान में दुआउनि में असांखे यादि रखिजो। ख़ुदा हाफ़िज़।